रही प्रोफेसर मुमताज़ लगारी तव्हां जी ख़िदमत में हाज़िर। अॼु तारीख़ 5 अगस्त 2023 ऐं ॾॾर मस्जिद जे अहाते में था वेठा आहियूं। मूंसां गॾु असांजो दोस्त साईं फ़तह अली लगारी साहब ऐं साईं मोहम्मद उस्मान कारो साहब मौजूदु आहिनि। फ़कीर उस्मान कारो साहब ऐं ॿिया दोस्त मौजूदु आहिनि। अचो त पाण इन्हनि सां गुफ़्तगू कंदासीं त हीउ जेको ॾॾर जी मस्जिद जो जेको इलाइक़ो आहे, जेको तारीख़ी इलाइक़ो आहे, जंहिंजो सिंध में हिकिड़ो वॾो किरदारु आहे, त उनजे बारे में जेका मालूमात आहे, ॾॾर जी मस्जिद जो बुनियादु कीअं पियो ऐं ॾॾर जी इलाइक़े जी अहमियत कहिड़ी आहे, हिते कहिड़े कहिड़े तारीख़ी मक़ामात आहिनि। त साईं फ़तह अली तव्हां असांखे थोरो हिन जे बारे में पंहिंजो पूरो तारीफ़ बि करायो। नालो फ़तह अली वॾे आवाज़ सां। मुंहिंजे पीउ जो नालो अली लगारी आहे। जी जी माशा असुर में वठी आहे बंदा हिन इलाइक़े में जेको आहे वॾे आवाज़ सां ॻाल्हायो। जेको बि रहंदड़ आहिनि क़ौमूं उन में कारड़ा, लगारी, निज़ामानी, भूपत मशहूरु क़ौमूं जेके हिते रहंदड़ आहियूं। कंहिं माना अंग्रेज़ दौर खां पोइ अॻे जा रहंदड़ आहिनि। असांजे वॾनि खां ई ॿुधो आहे त हिते ई रहंदड़ आहिनि। हीअ साईं रोज़े देने जी असांखे मालूमात चवंदा त कंहिं सफ़र खां आया त हिन जी तरह सां हिते आया, हीअ मस्जिद शरीफ़ हिते बुनियादु रखियो ऐं उन ॾींहं खां वठी अॼु ॾींहं ताईं जमायत हिनखे आबाद कंदी थी अचे। 3 चकर चवंदा आहिनि वॾा त हिनखे अंग्रेज़नि शहीद कयो। अंग्रेज़ दौर में हुर तारीख़ शहीद कयो आहे। उन खां पोइ वरी नए सिर जमायत जेका हीअ नई सिर ठाही आहे, तामीर कई आहे ऐं अलाह जी महिरबानी सां हींअर हिते पहुती आहे। जी हालात हिननि खां आबाद त माना ॾॾर जी वॾी जेका पहचान आहे उहा इहा आहे त हिते पीर साईं रोज़े धणी आयो, उन करे हिन इलाइक़े जे हवाले सां मस्जिद जो नालो पियो ॾॾर वारी मस्जिद, जंहिंजो बुनियादु हज़रत पीर साईं रोज़े धणी पाण माशाअल्लाह ज़बरदस्त। उनखां पोइ ॾॾर वारी मस्जिद सां गॾु जेको ॿी कहिड़ी अहमियत आहे जेका आहे? ॿियो साईं ॾॾर वारो मुक़ाम आहे। ॾॾर वारो मुक़ाम जंहिंखे ॿियो नालो छा था चवनि? मेरा फ़कीर जो मुक़ाम। ठीकु आहे। अॻे ॾॾर वारो सॼी राति खां पोइ चवनि मेरा फ़कीर दफ़न जो उन खां पोइ मेरा फ़कीर वली अल्लाह आहे। मेरा फ़कीर थोरो कारी में ॿुधायो। थोरी मुंहिंजी ॻाल्हि जी जी पीर साईं रोज़े वारे सफ़र कयो, पोइ हिते फ़कीर आहे, ॾॾर जा फ़कीर ख़लीफ़ा ॾॾर वारा पीर साईं रोज़े वारे उन्हनि खे तमीर करे ॾिनी। साईं कुझु उहो ॾॾर वारा जेके ख़लीफ़ा हुआ रोज़े धणी फ़कीर आहे, फ़कीर आहे। पोइ पीर साईं पाण सफ़र कयो, पाण फरमाई फ़कीर पाण ॿुधाईंदो, नंढो तॾहिं भई पाण ॿुधाईंदो त